अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ मैं मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, प्रोग्राम के आगाज़ में कुछ ज़िक्र कयूं था गर्मी वाले माहौल जो। असीं सब सख़्त गर्मीअ खे, सख़्त गर्मीअ जे अज़ाब खे ऐं उन दौरान कलाकनि जा कलाक बिजली जी लोड शेडिंग, वरी ॻरा बिल, ही सभु मसइलनि खे अवाम मुंहुं ॾेई रहियो हो। त अॼु ॾिठोसीं त कराची समेत संजे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जी बरसातुनि जो आगाज़ थियो आहे। मौसम कुझु ख़ुशगवार थी आहे। उन खां सवाइ मुल्क जे ॿियनि हिसनि में बि जेका चौमासे जी बरसातुनि जो सिलसिलो आहे उनजो आगाज़ थियो आहे, जंहिंखां पोइ उमेद ज़ाहिर कई पई वञे त जेका सख़्त गर्मीअ वारी सूरत हाल ही उन में हाणे ॾींहं गुज़रण सां गॾोगॾु कुझु न कुझु बहितरी ईंदी। पर जेकॾहिं असां सियासी फ्रंट ते नज़र विझूं था त उते जेका गर्मी आहे उहा बदस्तूर असांखे घटिजण बजाए वधंदे नज़र अचे पई। ऐं उन हवाले सां मुख़्तलिफ़ जेके मामला आहिनि, मुख़्तलिफ़ जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं, उन ते ज़रूरु नज़र विझंदासीं। असीं ज़िक्र कयोसीं इन समूरे माहौल जो, सियासी टेम्परेचर जो। तव्हां सभिनी खे सुधा आहे त केतिरे ई वक़्त खां हिकिड़े डायलॉग जी कोशिशूं थियनि पियूं मुल्क अंदरि, पर हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त हिकु पासे डायलॉग जूं कोशिशूं ऐं ॿिए पासे कुझु अहिड़ियूं डेवलपमेंट्स नज़र अचनि थियूं असांखे, जंहिं करे उहे समूरियूं जेके कोशिशूं आहिनि उहे असांखे ज़ाया थींदे नज़र अचनि पियूं। इन पासे हुकूमत जो ध्यानु आहे या न आहे, इन ते ज़रूरु प्रोग्राम में गुफ़्तगू थींदी। असीं ॾिठोसीं त हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जंहिंखे वठी करे डायलॉग जे हवाले सां तमामु घणो हुकूमत जो ज़ोर हो, हिकु भेरो ॿीहर जलसे जी उन्हनि खे इजाज़त न मिली आहे। जेतोणीकि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां बि को ख़ासि पुशबैक नज़र न आयो आहे। पोइ जलसे वांगुरु हिन भेरे बि इजाज़त न मिली आहे त हू चुप करे वेही रहिया आहिनि। पर उन बावजूदि हिकिड़े पासे ॾांहुं हीअ डायलॉग जो माहौल, कोशिशूं ऐं ॿिए पासे अहिड़ा सिलसिला, त पोइ कीअं डायलॉग थी सघंदो हुकूमत ने ई माहौल में। छाकाणि त जेका अमन अमान जी सूरत हाल आहे, मुहर्रमुल हराम जे महीने जो आगाज़ बि थी चुको आहे। सिक्योरिटी जे हवाले सां सूरत हाल ख़ासि करे केपी, बलूचिस्तान ऐं उनखां पोइ मुहर्रमुल हराम दौरान अमन अमान जे हवाले सां तमामु वॾा सिक्योरिटी जा चैलेंजिस आहिनि। उनखे साम्हूं रखंदे फ़ौज जी मुक़ररी जो समूरे मुल्क में फ़ैसिलो थियो आहे ऐं हिकिड़ो ऑपरेशन अज़्म इस्तेकाम जंहिंखे नालो ॾिनो वियो आहे, जंहिंजी कैबिनेट पिणु मंज़ूरी ॾिनी आहे। उन ऑपरेशन जे हवाले सां हिकिड़ी APC घुराइण जो हुकूमत प्लान जोड़ियो आहे ऐं उन हवाले सां मुख़्तलिफ़ जेके पार्टियूं उन्हनि खे दावत बि ॾिनी वई आहे। PTI बि उन में अचण जे लाइ ज़रूरु राज़ी थी आहे, पर इन ऑपरेशन खे वठी करे मुख़ालिफ़त साम्हूं अचे पई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी, JUI जी, ANP जी। उन नाज़रीन, मुख़्तलिफ़ जेके पार्टियूं उन्हनि जी मुख़ालिफ़त बि साम्हूं अचे पई। पार्टियूं सम्झनि थियूं त हिन माहौल में ऑपरेशन जी का ज़रूरत कोन्हे। उनखां सवाइ नाज़रीन, अॼु असां ॾिठोसीं त जजिस वारो जेको मामिलो आहे कुझु वक़्त जी ठापो नज़र आई आहे। हिकु भेरो ॿीहर असांखे नज़र अचे पियो त जजिस ख़िलाफ़ु जेका सोशल मीडिया ते कैंपेन वारो हिकिड़ो माहौल नज़र जुड़ियो आहे, उनखां पोइ तमामु घणी सख़्तु ताव बि पकड़ियल आहे। ऐं अॼु जजिस पारां जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी, इस्लामाबाद हाई कोर्ट बार पारां जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी, उनजे अॻुवाणनि पारां, उनखां सवाइ चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस आमिर फारूक साहिब जो इहो चवणु आहे त कंहिं क़िस्म जी मुहिम खे असीं बर्दाश्त न कंदासीं। तमामु सख़्तु क़िस्म जा रिमार्क्स साम्हूं आया आहिनि। इहा बि ॻाल्हि कई वई त PTA हुजे, FIA हुजे, पैमरा हुजे, छा उन्हनि खे कुझु नज़र न पियो अचे त छा थिए पियो? छा हाणे जजिस खे ट्वीट ज़रिए पंहिंजी डिग्रीअ बाबति ॿुधाइणो पवंदो? न जिन मौक़े ते सोशल मीडिया ते जेका पाबंदी आहे, ख़ासि करे X ते जेका पाबंदी आहे, उनजो दिफ़ा कयो आहे घरू वज़ीर। ऐं उनजो इहो चवणु आहे घरू वज़ारत पारां उनजो दिफ़ा थियो आहे। इन में इहो चयो पियो वञे त हीअ जेका पाबंदी आहे, इहा पाबंदी जस्टिफाइड आहे ऐं पाबंदी रहंदी, छाकाणि त जेको उनजो फ़ाइदो आहे उहे मुख़्तलिफ़ जेके दहशतगर्दी ताक़तूं आहिनि उहे उनजो फ़ाइदो वठी रहियूं आहिनि। उन समेत नाज़रीन, जेके मुख़्तलिफ़ डेवलपमेंट्स आहिनि उन्हनि खे अॼु के प्रोग्राम में फोकस कंदासीं। अॼु वज़ीर आज़म साहिबु दौरो कयो आहे बलूचिस्तान जो, ऐं जॾहिं त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी KP पहुता, उते पिणु इख़्तिलाफ़ तेज़ थियल आहिनि हुकूमत ऐं ऑपोजिशन विच में। ऐं उते जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे PP चेयरमैन जी, उन्हनि बार बार पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में इन शइ जो ज़िक्र कयो आहे त कंहिं बि हुकूमत में मशावरत जी गुंजाइश रहणु घुरिजे। हुननि जो इहो बि चवणु हो त हीअ जेका हुकूमत आहे इहा असांजे वोटनि ते बीठल आहे ऐं असीं अॼु बि मशावरत वारे मामले ते बीठल आहियूं। पर हीअ जेको बार बार मशावरत जो ख़्यालु कयो पियो वञे या बार बार यादि कराए पियो वञे मशावरत जो हुकूमत खे, इन पुठियां कहिड़ी कहाणी आहे, हीउ मामिलो केसिताईं वेंदो,
उन ते पिणु गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे, जो कि प्रोग्राम में गुफ़्तगू जो तारुफ़ असां कराईंदसि। कराची स्टूडियो मूंखे जॉइन कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ जे सीनियर अॻवान आहिनि जमाल सिद्दीकी साहब। उनखां सवाइ नाज़रीन पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि ज्ञानचंद साहब। मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए जो कि प्रोग्राम जो हिसो आहिनि नाले वारा कानूनी माहिर आहिनि शबीर शेर साहब। वीडियो लिंक ज़रिए जो कि प्रोग्राम जो हिसो आहिनि ऐं सीनियर सहाफ़ी तजिया निगार डेली सिंधियार जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब। फ़ोन लाइन ज़रिए जो कि प्रोग्राम में हिसो आहिनि। ऐं सभिनी जी महिरबानी मां प्रोग्राम जे लाइ वक़्तु कढियो ऐं सभिनी खे भलीकार। मां सभिनी जी इजाज़त सां एजाज़ साहब अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। मुख़्तलिफ़ डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं जेके टेम्परेचर खे वधाइनि पियूं ऐं हिन माहौल में कुझु कोशिशूं बि नज़र अचनि पियूं। जेको सभ खां अॻु जेका अॼु असां ॾिठोसीं जजिस वारो मामिलो कीअं ॾिसो पिया उनखे, छा मक़सदु छा मुहरिक थी सघनि था इन कैंपेन जा? तमामु सख़्तु रिमार्क्स बि साम्हूं आया। कहिड़े पासे वेंदे ॾिसो पिया हीउ मामिलो? ॾिसो, जजनि जे मामले ते इहो मामिलो सेटल न पियो थिए ऐं जीअं अॻु में इस्लामाबाद जे हाई कोर्ट जे जजनि ख़त लिखिया उन खां पोइ बि एतिरो अरसो गुज़री वियो आहे त उनजे बावजूद बि न पियो थिए। लाहौर हाई कोर्ट डायरेक्टिव इशू कई त वज़ीर आज़म जेको आहे सभिनी एजेंसियुनि सां ॻाल्हाए ऐं उन्हनि खे पाबंद बणाए इन ॻाल्हि जो त कोई बि जजनि सां मातहत अदालतुनि जे जजनि सां बि को राब्तो न करे, इंटेलिजेंस वारो इन्फ्लुएंस न करे। पर इन ॾिस में का बि शइ साम्हूं न आई ऐं कैबिनेट जी लेवल ते जॾहिं इहो मामिलो वियो त तव्हांखे यादि हूंदो जॾहिं सुप्रीम कोर्ट में शहबाज शरीफ़ साहिबु आयो हो चीफ जस्टिस सां मुलाक़ात वक़्तु, त उन वक़्तु बि जेको बयानु जारी थियो कैबिनेट जी मीटिंग खां पोइ उन में इहो चयो वियो हो त एग्ज़ीक्यूटिव का मुदाख़लत न पई करे। जॾहिं हुकूमत पहिरें ॾींहं खां इहो पंहिंजो माइंड ठाहियूं वेठी आहे, हू मुदाख़लत खे तस्लीम ई न पई करे त अॻिते कहिड़ा क़दम खणंदी। त उन मां सॼी नियत जो ऐं गवर्नमेंट जे एक्शन जो एक्सपेक्टेड एक्शन जो अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था त या त हू इंट्रस्टेड न आहिनि या हुननि जी जेको मैंडेट मिलियल आहे उहो इन ॻाल्हि जो कोन्हे को त जेके आहिनि त उहे इंटेलिजेंस एजेंसीज़ ते अहिड़ो को असर रसूख़ इस्तेमालु करे या हुननि खे पाबंद कनि या हुननि खे को हिदायत या हुकुम जारी करे सघनि। त इहा बेवसीअ जी हिकिड़ो मज़हर आहे ऐं आइन ऐं कानून त उन ॻाल्हि जी हुकूमत खे यकीनन इजाज़त ॾिए थो। वज़ीर आज़म बाख़्तियार आहे। इहे सभु ॻाल्हियूं किताबी ऐं चवण जे हद ताईं त ठीकु आहिनि, पर अमली तौर ते पाकिस्तान में जेको कुझु थी रहियो आहे उन में ईअं ई पियो लॻे त हिकिड़ो तबिको आहे रियासत जो नुमाइंदा तबिको जंहिं वटि अख़्तियार बि आहे, इक़्तिदार बि आहे ऐं सभु कुझु आहे, उहो पाण खे कानून खां बालातर थो सम्झे। जॾहिं त आइन सभिनी शहरनि खे बराबरि जो शहरी तस्लीम कंदे, सभिनी खे कानून जे ताबे कंदे, सभिनी इदारनि जी रियासत जे मुख़्तलिफ़ इदारनि जूं हदुनि जो तयन करे थो। रिटिन में आइन मौजूदु आहे, पर उन जे बावजूद बि कुझु धुरियूं जेके आहिनि उहो पाण खे आइन खां बि मथां थी सम्झनि पियूं ऐं पंहिंजो पाण खे कंहिं अदालत में कंहिं जाइ ते जवाबदेह नथियूं सम्झनि। इहो जेको कल्चर 75 सालनि 77 सालनि खां वठी पाकिस्तान में जुड़ियो आहे उनखे अञा अॻिते वधाइण जी कोशिशि कई पई वञे ऐं हाणे त हर शइ मैनेज कई पई वञे। तव्हां ॾिठो त मौलाना फज़लुर रहमान खुलेआम जलसनि में चवंदो रहियो त जेका एपेक्स कमेटियूं तव्हां ठाहियूं आहिनि उहो प्राइम मिनिस्टर खां वठी ऐं तालके में असिस्टेंट कमिश्नर ताईं जेके टेंडर था थियनि, ठेका था थियनि, सभिनी मामलनि जा फ़ैसिला एपेक्स कमेटी वारा था कनि। त जेको उन्हनि जो मैंडेट न आहे, आइन इन ॻाल्हि खां मना थो करे। त इन सभिनी शयुनि ते जेको आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको हिकिड़ो थियणु घुरिजे जहिड़े तरीक़े सां त उन में रियासत जा इदारा जेको आहे उहो हर को पंहिंजे पंहिंजे अख़्तियारनि जे जंग में लॻो पियो आहे, पंहिंजे हदुनि जे अंदरि रही कमु करण लाइ तयारु कोन आहे ऐं इन्हनि नतीजनि जे करे अहिड़ी पॉलिसी ऐं सोच ऐं हवस जे अख़्तियारनि जी हवस जे करे जेको आहे त रियासत असांजी जेको आहे उन जा बुनियाद मज़बूत न थी सघिया ऐं ईअं ई डंडे जे ज़ोर ते सिलसिलो हलंदो रहियो। कॾहिं सियासतदान वारो था वठनि, कॾहिं फ़ौजी डायरेक्ट था अची वञनि, कॾहिं इनडायरेक्ट था हलाइनि। त इहो जेको सिस्टम आहे पाकिस्तान में उहो हिकिड़ो नाकाम तरीन, कमज़ोर तरीन, अवाम दुश्मन हिकिड़ो सिस्टम जेको आहे उहो डिलीवर न करे सघियो आहे। ऐं हाणे बि अञा ताईं बि हिन बजट खे तव्हां खणी ॾिसो पैमाने खे त जहिड़े तरीक़े सां हिन पाकिस्तान में इलीट क्लास जो तहफ़ुज़ कयो वियो आहे, इलीट क्लास ते टैक्सनि खां आजो रखियो वियो आहे ऐं आम ग़रीब माण्हू मिसकिन माण्हू ते जेको आहे पहाड़ किरायो वियो आहे महांगाई जो ऐं इनडायरेक्ट टैक्सिस जो। त इन एप्रोच खे ई तव्हां सिर्फ़ु ॾिसो त उन मां तव्हांखे 100% इहो अंदाज़ो थिए थो त हिन मुल्क जी अशराफिया जंहिंजे बारे में ऑक्सफोर्ड वारनि चयो त $18 अरब जी सालानी बेनिफिशरी आहे
UNDP जी रिपोर्ट में $32 अरब जी अशराफिया जेका पाकिस्तान जी आहे उहा बेनिफिशरी आहे। तव्हां कीअं था चओ आइन थो चए सभु शहरी बराबरि आहिनि ऐं तव्हां था चओ त सरकारी मुलाज़िम ऐं फौजी ऑफिसर जेको आहे हाज़िर सर्विस हुजे या रिटायर हुजे उहो प्लाट ख़रीद कंदो त उहो टैक्स न भरींदो, आम शहरी जेको आहे उहो भरींदो। छो भई इहो कहिड़े दुनिया में कहिड़े कानून आहे? माना तव्हां पाण था चओ त हिन रियासत में जेको आहे उहो ॿिटो हिकिड़ो कानून आहे, ॿिटो आइन आहे, ॿिटो मयार आहे, त तव्हां आम माण्हू खे जेको आहे त उहो हिकिड़ो शहरी नथा तसवर कयो ऐं उन ते जेको आहे तव्हां एतिरो ज़ुल्म था कयो। ऐं कुझु जेके ऑलरेडी प्रिविलेज क्लास आहिनि मुख़्तलिफ़ उहो प्रिविलेज इंजॉय था कनि पिया, मुफ़्त बिजली जी सूरत में, मुफ़्त पेट्रोल जी सूरत में, मुफ़्त गाॾियुनि जी सूरत में तव्हां अञा उन्हनि खे जेको आहे त वधीक सहूलियत ॾियो था पिया। त इहा सॼी शइ जेको आहे मुंहिंजे चवण जो मक़सदु निचोड़ इहो त अॼु ॾींहं ताईं असां इन सभिनी शयुनि मां कुझु न सिखियो आहे ऐं अञा अवाम जी ॻिची खां वठी उन्हनि खे रत पियो वञे ऐं इहो अवाम खे बि सोचणो पवंदो हाणे। ऐं इन्हनि सियासी पार्टियुनि जे जाली नारनि में तव्हां बिलावल खां वठी मरियम नवाज़ खां वठी तव्हां जेके जहांगीर तरीन जी पार्टी 300 यूनिट जेको आहे बिजली जा मुफ़्त ॾियण जी ॻाल्हि पिया कनि, पर हाणे था चवनि त उहो हिकिड़ो जोक मशहूरु त 300 फी यूनिट जेको आहे असां चयोसीं त माना अवाम खां 300 रुपया फी यूनिट जेको आहे वसूल कराईंदा। रियासत जा इदारा आहिनि, बिजली जेको कंपनियूं आहिनि उहे तव्हांजो इंतज़ारु थी कनि त तव्हांजो बिल नेक्स्ट स्लैब में वञे त जीअं तव्हांखे डबल बिल अदा करणो पए। माना रियासत जा इदारा वेठा गुंडागर्दी ऐं चोरी पिया कनि, बदमाशी था कनि, त उनजो तव्हां वटि को तोड़ कोन्हे। गवर्नेंस कहिड़ी रही आहे तव्हां वटि, तव्हां हुनखे छा करे सघिया आहियो? सिर्फ़ु बयान था ॾियो, FIA खे बुला दिया, बाबा वज़ीर आज़म साहब ने कह दिया है कि ओवर बिलिंग वाले जो है उनके खिलाफ कार्रवाई करो। त चवण जो मक़सदु त हिन मुल्क जो को इदारो ठीकु कोन्हे, सभु इदारा जेको आहे बिगड़िया पिया आहिनि ऐं रिट ऑफ द गवर्नमेंट बि कोन्हे का। सभु जेको आहे हर को पंहिंजो डंग टपाओ ऐं हिकिड़ी आरज़ी अॼोको ॾींहुं गुज़ारियो, सुभाणे पोइ ॾिसी वठंदासीं। जेका मां ॻाल्हि कई त न सिखण वारो माज़ीअ मां ग़लतियुनि मां न सिखण वारो जेको सिलसिलो आहे उहो असांखे जारी नज़र अचे पियो ऐं बिल्कुलु दुरुस्त पिया चयो। हुन सां गॾोगॾु रुगो ऐलान आहिनि मुख़्तलिफ़ सेक्टर्स में मुख़्तलिफ़ मसइलनि खे वठी करे ऐलान आहिनि ऐं मजबूरियूं ॿुधाई पियूं वञनि, पर जेको हुकूमत जो बुनियादी कमु हुजे थो पॉलिसी ॾियणु, मसइलनि जो हल कढणु, उहो असांखे उनजो तमामु घणो फुक़दान नज़र अचे पियो। शबीर साहब, अव्हां कीअं ॾिसो पिया हिन सूरत हाल खे? ख़ुदि जेका इंसाफ़ ॾींदड़ जेके इदारा आहिनि उन्हनि जा जेके आला अॻवान आहिनि उहे पिणु इंसाफ़ जे आसिरे में वेठल आहिनि, ओसड़े में वेठल आहिनि ऐं हू ज़िक्र कनि था त ही सूरत हाल उन्हनि सां आहिनि। सूरत हाल जा नतीजा कहिड़ा निकिरंदे ॾिसो पिया ऐं हाणे कहिड़ा कानूनी ऑप्शन्स हुकूमत वटि आहिनि सूरत हाल में, अदलिया वटि छा ऑप्शन्स आहिनि? ॾिसो न, एजाज़ साहब तमामु हिकिड़ी जेको आहे सो एॾियूं एक्सप्लेन कयो आहे उन शइ खे ऐं जेके भयानक सूरत हाल मुल्क जे अंदरि आहे पैदा कई वई आहे ऐं उन में कहिड़ा कहिड़ा इदारा मुलविस आहिनि ऐं उनखे त एजाज़ साहब बिल्कुलु बाक़ाइदगी सां वाइको करे जेको रखियो आहे। बाक़ी हाणे शइ आहे त बेसिकली जेको जजनि खे ब्लैकमेल करण वारो तरीक़ो आहे उहो जारी आहे, कंटिन्यू आहे। हाणे इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज तारिक जहांगीरी खे अहिड़ी तरह सां ब्लैकमेल कयो पियो वञे ऐं करायो पियो वञे छाकाणि त हुते इस्लामाबाद हाई कोर्ट हिन महिल ताईं PTI खे थोरो घणो रिलीफ ॾींदी रही आहे क्रिमिनल केसनि में, छाकाणि त पॉलिटिकल माण्हुनि ते जेके बि केस हूंदा आहिनि उहे कूड़ा केस हूंदा आहिनि, सिर्फ़ु उहे दुश्मनी जे बुनियाद ते हूंदा आहिनि। उन ॻाल्हि खे जज बि सम्झंदा आहिनि, वकील बि सम्झंदा आहिनि ऐं आम माण्हू बि उन ॻाल्हि खे सम्झंदो आहे। त ज़ाहिर त इस्लामाबाद हाई कोर्ट जॾहिं मुसलसल लगातार ज़मानतूं ॾिनियूं ऐं उन में पुछा ॻाछूं कई त हिननि केसनि जो ट्रायल किथे पहुतो, उनजो छा पियो थिए, त उन ते जजनि खे हाणे पहिरियां त ख़त लिखूं, पोइ वरी पाउडर मोकिलियऊं ऐं उन खां पोइ वरी हाणे त जजनि जूं डिग्रियूं जेके आहिनि उहे तूं चैलेंज कनि, उहे सोशल मीडिया ते अहिड़ी तरह सां जजनि खे ब्लैकमेल करण जे लाइ हिकिड़ी मुनज़िम साज़िश जेका उहा हलाई थी वञे। इन सां इहो आहे त अनारकी पैदा थींदी, जज जेके आहिनि से बदल थींदा या इहो थींदो आहे त जेके हींअर चङा जज आहिनि उहे नौकरियूं छॾे हलिया वेंदा। पोइ हे चाहिनि था त कमदार क़िस्म जा जज जेके ख़ुदि करप्ट माण्हू हूंदा या जेके बार चौबे जेके आहिनि से धिकारियल हूंदा, इन क़िस्म जा माण्हू हे जज करण था चाहिनि पिया जेके हुननि जी डिक्टेशन वठनि ऐं हुननि जी डिक्टेशन ते हलनि। जीअं ई अॻु में जेको आहे सो हुन नेता नामे वारे जज जेको फ़ैसिलो ॾिनो इन जो छा छा जेके आहिनि से हरकतूं हलियूं, इन क़िस्म जा उहे जज जेके आहिनि से उहे चाहिनि था पिया। त अहिड़ी सूरत हाल में ख़ुदि जे हुकुमरान जेके आहिनि से उहो रूल ऑफ लॉ पहिरियां त हिते आहे ई कोन को
ऐं जेको थोरो घणो आहे उनखे बि ख़तमु पिया कनि, उनखे बि डैमेज पिया कनि। ऐं माण्हू बि इन ॻाल्हि खे सम्झनि पिया त हे मैंडेट चोरी करे आया आहिनि, हिननि खे अवाम मैंडेट ॾिनो ई कोन्हे को। त ज़ाहिर त उन सूरत में हू पंहिंजा घर भरण जे चकर में आहिनि ऐं अशराफिया खे जेके उनखे पंहिंजा जेको रिलीफ आहे उन्हनि खे त थो मिले। ऐं चोर कंपनी खे जीअं एजाज़ थियो त उन्हनि खे छूट ॾिनी वई आहे त जहिड़ी तरह सां तव्हांखे वणे तव्हां बिजली जा बिल जेके BBC ताज़ो जेका असां रिपोर्ट ॾिनी त पूरे पाकिस्तान जी बजट जेका आहे उहा बिजलीअ जे बिलनि ते पई हले, यानी अवाम जे मथां उहो अज़ाब सॼो जेको आहे नाज़िल कयो विया ऐं उन तहत हुकूमत हलाई थी वञे। अवाम खे टैक्स मथां टैक्स भरिया पिया वञनि ऐं अवाम खे रिलीफ कंहिं बि क़िस्म जो कोन्हे। बिजली जी तव्हां हालत ॾिसो त ॿाहिरां जा ॻोठ जेके आहिनि मुकमल तौर ते डिस्कनेक्ट कया विया आहिनि, जॾहिं त सॼी दुनिया में इवन जेका आहे असां हिंदुस्तान में बि जेके ॿाहिराड़ियूं आहिनि उन्हनि खे अवलियत जे बुनियाद ते ऐं घटि रेट ते उन्हनि खे बिजली ॾिनी आहे, छाकाणि त उहे ज़रूरी मक़सदनि जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। उते ट्यूबवेल इस्तेमालु थींदा आहिनि, उनमें घणियूं ॿियूं शयूं जेके आहिनि उनजे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। त उन्हनि ॿाहिराड़नि खे बिल्कुलु ख़तमु। हाणे तव्हां हिते रुॻो कुझु इलाइक़नि में सावण जी पहिरीं बरसाति पई आहे त सुबुह खां वठी लाइट बंदि आहे, यानी असां तकर में त बरसाति कान पई आहे, बाक़ी ख़ैरपुर में कुझु हंधनि ते पई आहे त पर उन जो बहानो करे बिजली बंदि कई आहे। ऐं हिन वक़्तु हिते टेम्परेचर 48-49 को हले पियो। अहिड़ी सूरत में अलाए केतिरा जेके उहे पुराणा माण्हू हली पवंदा हूंदा, उनजो को अंदाज़ो कोन्हे। शबीर साहब दुरुस्त पे फरमायो, अल्लाह जे आसरे ते छॾियो वियो आहे अवाम खे ऐं जेका ज़ाहिरा जेके हुकूमत में आहिनि हाणे अवाम उन्हनि खां बि मायूस थींदो पियो वञे, छाकाणि त ही रुगो वाइदा ऐं ऐलाननि ताईं हिन वक़्त ताईं कमु हलियो आहे। मूंसां गॾु जमाल सिद्दीकी साहब बि आहिनि, ज्ञानचंद साहब बि आहिनि। ज्ञानचंद साहब, हुकूमत में अवां जीअं ॼाणायो पिया त ही जेका हुकूमत बीठल आहे या पीपल्स पार्टी जे वोटनि जे करे बीठल आहे, पीपल्स पार्टी हेॾे होॾे थिए थी त ही हुकूमत बि न बीह सघंदी, हुन जो मज़बूत सहारो पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। ही सूरत हाल जिन जो ज़िक्र अॼु ख़ुदि PP चेयरमैन बि कयो पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में, जो चवणो त मुल्की तारीख़ में एतिरा मसइला गॾु इन खां अॻु कॾहिं न ॾिठा आहिनि। एहसास बि रखो था न समूरी सूरत हाल जो, गॾु वेठल बि आहियो, रुगो मशावरत जो ज़िक्र बार बार अचे पियो त मशावरत न पई थिए ऐं ही जेको कुझु करे पई मुस्लिम लीग नून करे पई, पीपल्स पार्टी किथे बीठल आहे न समूरे सूरत हाल में ऐं कीअं बहितर थी सघंदी ईंदड़ ॾींहंनि में न मामलनि ते? ॾिसो, आउं त ईअं थो सम्झां त जेका एजाज़ महर साहब ॻाल्हि कई त ही वेड़ जेका हले पई पाकिस्तान जे हिन सीनरियो में, उहा इक़्तिदार जी हवस जी वेड़ आहे। असांजे जुडिशरी जो किरदारु छा रहियो आहे, असांजे एस्टेब्लिशमेंट जो किरदारु छा रहंदो आयो आहे, असांजे मुख़्तलिफ़ जेके ऐं पॉलिटिकल पार्टीज़ खे बि चवंदुसि त सभई पार्टियुनि खे खणी न बि टारगेट ठाहिजे, पर पॉलिटिकल पार्टीज़ बि सॼे सिस्टम में जेको कॉन्स्टिट्यूशन जे दिफ़ा में बीहनि उन अंदाज़ में न बीह सघियूं आहिनि। हाँ, जंहिं इन सिस्टम खे मञींदे जेकॾहिं पीपल्स पार्टी नून लीग ऐं इन्हनि चार्टर ऑफ डेमोक्रेसी कई, आसिफ अली ज़रदारी या समझदारी जो कमु कयो, जो कंहिं न कंहिं अंदाज़ में मुफ़ाहिमत कंदे इस्टेब्लिशमेंट पॉलिटिकल पार्टीज़ ॿियनि सभिनी स्टेक होल्डर्स खे किथे न किथे राज़ी कंदे असांजे हिन सिस्टम में हिकिड़ी कंटिन्यूटी पैदा कई ऐं असांजे असेंबली टर्म पूरो करणु शुरू कयो, त इहा बि बावजूदि केतिरनि ई कॉम्प्रोमाइज़ जी हिकिड़ी सुठी ॻाल्हि हुई। हिन वक़्त जी सूरत हाल में जेकॾहिं असीं अचूं त मुल्क में जेके बि बहरान आहिनि उनजा इल्ज़ाम तव्हां भरी पीपल्स पार्टी ते ॾियो, तव्हां नून लीग ते ॾियो, पर जेका PTI तबाही कई, PTI जे अंदाज़ में गवर्नेंस कई, उहा बि तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। अॼु जी सूरत हाल में बि PTI कंहिं बि पॉलिटिकल पार्टी सां विहण लाइ तयारु न आहे। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं खणी चइजे त PTI ख़ुदि आहे जेका मौक़ा पई फ़राहम करे इस्टेब्लिशमेंट खे, उन्हनि अपॉर्चुनिस्ट खे, अमृती माइंड सेट खे, त तव्हांखे असीं मौक़ो था ॾियूं, असीं जहिड़ो ख़तमु कोन कंदासीं, तव्हां अची असांखे इंटरफेयर ॾियो। बल्कि हिननि त खुलम खुला दावतूं ॾिनियूं आहिनि त असीं इस्टेब्लिशमेंट सां ई ॻाल्हि कंदासीं, ॿिए कंहिं सां ॻाल्हि न कंदासीं। ज़िक्र बि पंहिंजे इंट्रो में कयो त हिकु पासे हिकु भेरो ॿीहर जलसो ही कैंसिल थियो आहे PTI जो ऐं सभु सम्झनि था त मामला कीअं हलंदा आया आहिनि, हाणे अॻियां कीअं हलनि पिया। त हिकिड़े पासे मां ज़िक्र कयो पिया त ही वेहण लाइ तयारु न आहिनि, ॿिए पासे अहिड़ा मामला असांखे नज़र अचनि पिया, बुख हड़ताल जो मामलो बि साम्हूं आयो आहे ऐं तव्हां ख़ुदि अॼु बिलावल साहब हुते मौजूदु आहिनि पेशावर में। ही जेके उते इख़्तिलाफ़ ओचितो ई ओचितो वरी तेज़ थिया आहिनि, असां त सुठे मामलनि खे ॾिठोसीं अॻियां वधंदे, ठाह थींदे ॾिठोसीं,
उहा बर्फ़ पिघिरजी वई, वरी बर्फ़ कीअं ॼमी वई उते? ही छा मामलनि जो बैकग्राउंड आहे? तव्हां जेकॾहिं इस्लामाबाद में पीटीआई जो जलसो न थियण जी ॻाल्हि कंदो त आउं सम्झंदो पीपल्स पार्टी हिन अमल खे सुठो अमल नथी सम्झे। असीं सम्झूं था त हुननि खे मौक़ो मिलणु खपे आहे, पर पीटीआई वारनि छा कयो? छा ही जेका पाकिस्तान जी तारीख़ भरी पई आहे उन में कॾहिं एस्टेब्लिशमेंट ईअं मौक़ा ॾिना आहिनि? जेकर तव्हां एस्टेब्लिशमेंट जे मुखालिफ़ हुजो, तव्हां मज़ाहमत त करियो आहे, किथे न किथे तव्हां गॾु त थियो, तव्हां ते केस थींदा, तव्हां जेलनि में वेंदा। असां त ज़िक्र ॿुधंदा आहियूं त बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे इते ई इस्लामाबाद खां निकिरी लियाकत बाग ते एहतजाज करण जे लाइ मुख़्तलिफ़ गाॾियूं चेंज कंदी वेंदे मोटरसाइकिल ते वञी माण्हुनि जे विच में पहुती। जेकॾहिं हिननि खे वाकई जदोजहद करणी आहे, पॉलिटिकल सिस्टम में कचे तब्दीलियूं आणणियूं आहिनि, इन क़िस्म जी ॻाल्हि कर। ॿिए पासे असां अचूं था जॾहिं हीउ सिस्टम हले पियो, उन सिस्टम खे सिर्फ़ु ही डिस्टेबलाइज़ करण जे लाइ पंहिंजो रोल पिया प्ले कनि। बिलावल साहब जेका पिशावर में ॻाल्हि कई आहे, उन में पिशावर में इहा बि ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं असां दहशतगर्दी जेका मुल्क में आहे, हिकिड़ो असांजे तबाही जो सबबु दहशतगर्दी बि आहे। ही सॼी जेका अफ़गान जंग आहे उनजो वॾे में वॾो नुक़सानु असां ते पियो आहे, क्लैश कल्चर खां वठी हाणे जेको रोज़ बमबारी थी थिए उन ताईं। त उन में गुज़िरियल 15 सालनि में जेको पीटीआई जी हुकूमत प्रोविंशियल गवर्नमेंट जेके दहशतगर्द तंज़ीमनि खे फंडिंग कंदी रही आहे, उहो बि हिननि जे पीटीआई माण्हुनि जो ॻाल्हि थी आहे। ऐं बिलावल साहब उन ॻाल्हि ते पवंदो आहे, मुशावरत ते तव्हां एग्री न करियो। हिन ॻाल्हि खां ठीकु आहे त भई तव्हां कंहिंसां एग्री नथा कयो, पर तव्हां त वेहण लाइ बि तयारु कोन आहियो। तव्हांजे लाइ के न के रस्ता निकिरी सघनि था, पर तव्हां जीअं एपीसी में ई चवनि था असीं वेंदासीं, इहा सुठी ॻाल्हि आहे, पर जेकर तव्हां एपीसी में वेंदो उनजा सबब कहिड़ा आहिनि? तव्हां डाकुअनि सां गॾु जॾहिं पाण गवर्नमेंट में हुआ त तव्हां चवंदो त इहे पार्टीज़ डाकू आहिनि। अॼु तव्हां उन्हनि जी गवर्नमेंट में वञी एपीसी में वियो था, इहो किथां जा इशारा आहिनि? सो जेसि ताईं असीं पॉलिटिकल पार्टीज़ बज़ाते ख़ुदि डेमोक्रेट्स न थींदासीं, डेमोक्रेसी पीपल्स पार्टी वारा असीं चवंदा आहियूं डेमोक्रेसी नालो ई डायलॉग जो आहे। जेसि ताईं असीं डायलॉग तरफ़ न वेंदासीं, असीं जेसि ताईं हिन कॉन्स्टिट्यूशन खे बज़ाते ख़ुदि जेके बेनिफिशरी थींदासीं उनखे अहमियत ॾियण न ॾींदासीं। डायलॉग जो मां ज़िक्र कयो था त सभिनी मसइलनि जो हल आहे, उन जे लाइ जेको माहौल जोड़णो आहे उहा कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? इन ते बि तव्हां खां जवाबु वठंदासीं। जमाल साहब छा रिस्पॉन्ड कंदो? मुख़्तलिफ़ शयूं हिते निशानदेही कई आहे हुनजी ज्ञानचंद साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाजिया, मुंहिंजो भाउ ज्ञानचंद मूंखे लॻे थो शायदि उहो ख़्याली ऐं ख़्वाबी दुनिया में रहे थो, ऐं अगरि हुनखे नज़र नथो अचे त 9 मई खां पोइ असांजी पार्टी जहिड़े बि हाल में हुई, जेतिरी स्ट्रगल कई, जेतिरी भॼडुक कई, जेतिरी सड़कनि ते अञा बि अचण जी कोशिशि कई, त मूंखे ईअं थो लॻे त जीअं ज्ञानचंद खे ख़बर आहे शायदि इमरान ख़ान साहिबु लंडन में वेठो आहे ऐं इमरान ख़ान साहिबु हुते वेही ऐं पाकिस्तान में को पॉलिटिकल एक्टिविटी नथो करे। यानी हिकिड़े माण्हू जे मथां 200 कूड़ा केस तव्हां विझी छॾिया आहिनि ऐं हुन खां पोइ हुनजी पार्टी जा धण कढी छॾिया आहिनि, ऐं जेकी बची कुची पार्टी आहे उहो बि सड़कनि ते तव्हांखे नज़र थी अचे, त हिन खां वधीक मगर कहिड़ी पॉलिटिकल स्ट्रगल कबी आहे या कंहिंखे पॉलिटिकल स्ट्रगल चइबो आहे? ज्ञानचंद साहब जी ॻाल्हियूं जेके आहिनि बिल्कुलु ई ख़्यालियूं आहिनि। हिन खां वधीक कहिड़ी स्ट्रगल थींदी आहे मूंखे ॿुधायो त सही, त जॾहिं पूरो पाकिस्तान जी हर ताक़त हिकु पासे हुजे ऐं हिकिड़ी पार्टी ऐं हिकिड़ो लीडर हिकु पासे हुजे, उन खां पोइ बि उहो स्टैंड खणी बीठो आहे, हुनजी पार्टी जा वर्कर स्टैंड करे बीठा आहिनि की असां पंहिंजे लीडर सां गॾु आहियूं। जंहिं मुल्क में लीडर जो नालो खणण ते पाबंदी आहे, उनजी तस्वीर खणण ते पाबंदी आहे, उन खां पोइ बि हीअ पार्टी जहिड़ी आहे, त इन पार्टी जो जेके जेतिरा बि माण्हू बचिया आहिनि मूं समेत, असां बि इहे कोशिशि था कयूं त असां हिकिड़ी पॉलिटिकल फोर्स आहियूं ऐं असां सां उहो माण्हू डायलॉग करनि जेका हिन मुल्क में 2024 8 फरवरी खां पोइ हुकूमत ठाही आहे। जंहिं हुकूमत ठाही आहे, जंहिं धुरनि खे गॾु विहारियो आहे, त मां सम्झां थो त उहे ई असल ताक़तवर हल्का आहिनि त जिन्हनि सां ॻाल्हि करणु खपे। अगरि हिन मौजूदा हुकूमत में शहबाज शरीफ़ अगरि एतिरो पावरफुल आहे त तव्हां मूंखे ॿुधायो त पोएं हफ़्ते तव्हां पूरो असेंबली सेशन ॾिठो त शहबाज शरीफ़ केतिरो पावरफुल आहे, त शहबाज शरीफ़ सां ॻाल्हि करण खां पोइ को नतीजो निकिरंदो? शहबाज शरीफ़ जो इतिहादी बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु, छा हू एतिरो पावरफुल आहे? हू त पाण शिकायतूं पियो करे वीचारो त असां सां मुशावरत नथी थिए। छा हिन हुकूमत जो प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहिबु हू एतिरो पावरफुल आहे त अगरि असां हुन सां मुज़ाकरात कयूं त हुनजो को नतीजो निकिरे? ज़रदारी साहिब जो हिकिड़ो टाइम हो जॾहिं हुनखे मुफ़ाहमत जो बादशाह चवंदो हो, पर हाणे ज़रदारी साहिब जी मुफ़ाहमत बि ज़रदारी साहिब वांगुरु उमिरि रसीदा थी वई आहे।
हाणे हुन मुफ़ाहिमत जो हाणे को रोल कोन्हे। हाणे पोइ जंहिंजो रोल आहे पोइ असां बि चाहियूं था की उन्हनि सां डायलॉग थियणु खपनि। असां हिकिड़ी पॉलिटिकल फोर्स आहियूं, असांजे मथां जेका इल्ज़ाम लॻियल आहिनि उहे सभु कूड़ा आहिनि। असां मुहिब वतन जमात आहियूं, असां मुहिब वतन असांजो लीडर आहे, त असां पाकिस्तानियत ते बिलीव कंदा आहियूं। इमरान ख़ान उहो नालो आहे जेको पाकिस्तान जो नालो सॼी दुनिया में रोशन कयो आहे। उहो माण्हू जेको हाणे मुश्किल वक़्त में बि पाकिस्तान खे छॾे ॿाहिरि भॼणु कोन थो चाहे, त अहिड़े माण्हू जे मथां अगरि को मुज़ाकरात जा दरवाज़ा बंदि हूंदा त असां त चाहियूं था त असांखे पॉलिटिकल गेम में इन कयो वञे ऐं असां सां मुज़ाकरात कया वञनि। जेकी बि तव्हांजी शिकायतूं आहिनि असां सां बि ॻाल्हायो, असां ॻाल्हाइण तयारु आहियूं। इन जे करे ई असां एपीसी में असां पॉलिटिकल माण्हुनि सां ॻाल्हायूं पिया न, असां महमूद ख़ान सां ॻाल्हायूं पिया, असां फज़लुर रहमान सां ॻाल्हायूं पिया, असां ॿी पार्टियुनि सां ॻाल्हायूं पिया, पर जेका असांजा मैंडेट खसण वारा आहिनि असां उन्हनि सां कीअं ॻाल्हायूं। एपीसी में जो वञो पिया, एपीसी पाकिस्तान जे लाइ थिए पई, पाकिस्तान जे इशूज़ जे लाइ थिए पई। ऑपरेशन जेका मुख्य एजेंडा आहे वो ऑपरेशन आहे। जी ऑपरेशन एजेंडा आहे, ऑपरेशन एजेंडा आहे। ॾिसो पीटीआई जो बेसिकली स्टैंड इहो आहे मुखालफ़त जो, त अगरि तव्हां हिन ट्राइबल एरियाज़ जी हिस्ट्री पढ़ो, जेका पोयां दफ़ा मुशरफ दौर में बि या हुनखे पहिरें दौर में बि, त जेका हुन दौर में जेका ड्रोन्स ऑपरेशन थिया, इलाही सारी कैजुअलिटीज़ थियूं, उनजी तारीख़ था पढ़ो त हू पलान वठण वारी क़ौम आहे। अगरि तव्हां धाड़ियनि जे ख़िलाफ़ु ईंदव, अगरि हुन ऑपरेशन में अगरि 10, 20, 30 मासूम बेगुनाह मरंदा त हू रिवेंज कंदा तव्हां सां। ऐं रिवेंज कंहिंसां कंदा, उहो ई माज़ी में थियो जेको ड्रोन ऑपरेशन जे खां पोइ जेका माण्हू मासूम हलाक थिया, हुननि जी फैमिलीज़ जे तरफ़ां जेके मज़ाहिमत जी जंग शुरू थी, असांजा हज़ारनि जे हिसाब सां सोल्जर असांजा हुते शहीद थिया। त असां चाहियूं था त हिन ऑपरेशन खे तव्हां इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन जे तर्ज़ ते को ऑपरेशन कयो, असां बिल्कुलु सपोर्ट कंदासीं। पर ही हिकिड़ो ओपन ऑपरेशन जेको हुजे, हुन में अगरि मासूम कैजुअलिटीज़ थींदियूं त ॻाल्हि अमन अमान जे बजाए एपीसी में शिरकत करे ही मौक़िफ़ रखबो। जी बिल्कुलु ये मौक़िफ़ रखबो एपीसी में। बिल्कुलु जमाल साहब मां ज़िक्र कयो त असांजे लाइ जेका असां सां सूरत हाल आहे, इन खां अॻु हिकु पहिरियों भेरो कोन थियो आहे, इन खां अॻु बि असां ॾिठो आहे मुख़्तलिफ़ पार्टियूं जंहिंमें ख़ुदि मुस्लिम लीग नून आहे, पीपल्स पार्टी आहे, सूरत हाल खे फेस करे चुकी। अहिड़ा हालात कोन हुया। अॻुवान जेके आहे उन्हनि जा बि जेल में लीडर्स, हुननि जा बि जेल में वेंदा रहिया आहिनि। हू इहा ॻाल्हि कनि था त असां त कॾहिं न कॾहिं बुख हड़ताल जी का धमकी ॾिनीसीं, न कॾहिं कहिड़ा मामला थिया। इहो ओचितो जेके मामला थियनि पिया, बुख हड़तालूं, यू टर्न्स, इन्हनि खे कीअं जस्टिफाई कंदो आहे? ख़ासि करे जेका हीअ बुख हड़ताल वारो मामिलो आहे, हीअ नई सियासी हिकमत अमली आहे, को ॿियो मामिलो आहे, न पुठियां कहिड़ा कारण आहिनि? नाजिया ॾिसो, तव्हां बि तमामु सीनियर आहियो जर्नलिज़म में, तव्हां ॾिसंदी रही आहियो माज़ी दौर में, त जेका माज़ी जी जेलूं हुयूं ॾाढी सुठी हुयूं जेलूं। माज़ी जे दौर में जॾहिं असांजी सिंध हुकूमत जा हाणे वॾा वॾा वज़ीर जेका वेठा आहिनि, उहे सेंट्रल जेल में हूंदे बि पंहिंजे घर में रहंदा हुया। इहे सभु सहाफ़ियुनि खे ख़बर आहे त हिन में का लिकियल शइ कोन्हे त माज़ी जी जेलूं जेकियूं ॾाढी सुठियूं हुयूं। पर हीअ जेकी जेल आहे न, हिन जेल में जॾहिं मुलाक़ात हूंदी आहे न, त मुलाक़ात में घर जे भातियुनि खे बि प्राइवेसी न मिलंदी आहे। हिकिड़े शीशे जी दीवार जे आम्हूं साम्हूं ॿिनि धुरनि खे विहारे छॾींदा आहिनि, पोयां ॿ फ़रिश्ता बीठा हूंदा आहिनि, जेका जंहिंजे साम्हूं न माण्हू को पंहिंजी पॉलिटिकल स्ट्रेटेजी डिस्कस करे सघे थो, न का फैमिली जी हाल अहिवाल, न का ॻाल्हि ॿोल, न वकीलनि सां को डिस्कशन। त अहिड़ी सख़्तियूं, अहिड़ी जेल में जेकी अंदरि जेके नाजाइज़ूं थियनि थियूं, उहो पहिरें एॾी सहूलियतूं जेके माण्हुनि खे अवेलेबल हुई न, उहा हाणे सहूलियतूं न आहिनि। त असां एहतिजाजनि न न सहूलियत सां मतिलबु हिकिड़े कैदी जा जेका राइट्स आहिनि, कानून में जेका हुनजा हक़ लिखियल आहिनि, उहो त घटि में घटि ॾियो न। अगरि उहो न ॾींदव त पोइ ॻाल्हि भूख हड़ताल ताईं वेंदी। इन जे ख़िलाफ़ त जेका हिकिड़ी कैदी जा राइट्स जेका आहिनि, अगरि तव्हां उहो न ॾींदव, अच्छा कैदी को क्रिमिनल न आहे, हिकिड़ो पॉलिटिकल कैदी आहे, सियासी कैदी आहे, जंहिंजे मथां तव्हां 200 जा 200 ॾिसो, सभु सियासी मुक़दमा आहिनि। छा इमरान ख़ान लाहौर में वेही पिंडी, फैसलाबाद, मुल्तान, गुजरांवाला सभु 8 शहरनि में हिकु वक़्त में मौजूदु थी सघे थो? पर साॻे केस में, साॻे इल्ज़ाम में इमरान ख़ान जे मथां हर शहर में साॻे ॾींहं जी एफ आई आर मौजूदु आहे। इहे सभु पॉलिटिकल मुक़दमा आहिनि। इमरान ख़ान जी एतिरे क़दुरु किरदार कशी छा माज़ी में कंहिं लीडर जी थी आहे, जेकी हाणे इद्दत केस में हिकिड़े साबिक़ प्राइम मिनिस्टर जी हिकिड़ी हाउस वाइफ जी थिए पई, छा माज़ी में थी आहे? इहे सभु नाजाइज़ियूं आहिनि। सभिनि खे ख़बर आहे केरु थो करे, कीअं थो थिए। त असां बि चाहियूं था त असां सां नाजाइज़ी न कयो, ताकी तव्हांखे असांखां सियासी दुश्मनी करणी आहे। हुनजो जेको मोहरो शहबाज़ शरीफ़ आहे, अगरि हुनजे हुकुम सां, हुनजी वज़ारत दाख़िला जे हुकुम सां इमरान ख़ान जे मथां कूड़ा केस करणु कयो, त असां पॉलिटिकल विक्टम्स आहियूं, असां फेस कंदासीं। पर ज़ातियात,
पर्सनल लाइफ, उनजी हाउस वाइफ ते जेका अटैक्स, इहा बाइस शर्म ॻाल्हियूं आहिनि जेको दुनिया ॾिसंदी आहे न, वो पाकिस्तान जो जेको इहो चेहरो ॾिसंदी आहे त उहो अफ़सोस कंदी आहे पाकिस्तान ते। ठीकु, एजाज़ उमर साहब, धमकी या इन जो को असरु थींदे ॾिसो पिया बुख हड़ताल वरी धमकीअ जो? मुंहिंजो ख़्याल आहे उहो त हुननि पाण ई वज़ाहत करे छॾी आहे त बुख हड़ताल जो फ़ैसिलो मुलतवी थी वियो आहे ऐं उन ते जेको आहे त अमल न कबो। गिवन सिचुएशन में कुझु एडवाइस वग़ैरह पार्टी जे अॻवान कयूं आहिनि उन्हनि खे, त उहे त मुंहिंजे ख़्याल आहे इहो अची वई आहे वज़ाहत उन हवाले सां, उनजो अहिड़ो ख़ासि इम्पैक्ट न थींदो। अलबत्ता इहो ज़रूरु आहे त इमरान ख़ान साहिबु जंहिं तरीक़े सां पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे त उन सभिनी खे मथे में सूर ज़रूरु विधो आहे। हाणे उनजो हिकिड़ो इज़त भरियो हर को हल थो चाहे, फेस सेविंग वारो हल थो चाहे पियो, जेको असांजा जेके असुल इक़्तिदार जा धणी आहिनि या वारिस आहिनि, मालिक आहिनि, उहे पंहिंजी उन में ॼण हिकिड़ी बेइज़ती था महसूसु कनि या हिकिड़ो बैकफुट ते वेंदे महसूसु था कनि पिया। पर मां सम्झां थो त इहा ॻाल्हि उन्हनि जो इहो अंदाज़ ऐं रवैयो ठीकु न आहे ऐं हक़ीक़तूं तस्लीम करणो पवंदो। ग्राउंड रियलिटीज़ जेके अॼु जूं रियलिटीज़ आहिनि उहे डिफरेंट आहिनि। हिन दुनिया में टेक्नोलॉजी जंहिं तरीक़े सां हिकिड़ो इनकलाब बर्पा कयो आहे, जहिड़े तरीक़े सां सोशल मीडिया हिकिड़ो आउटलेट बणिजी उहो आयो आहे साम्हूं, तव्हां पंहिंजे इंट्रो में बि ज़िक्र कयो त सिंध हाई कोर्ट में अॼु जेको आहे सरकार लिखी ॾिनो आहे त इन सां क़ौमी सलामती खे ख़तरो आहे। बाबा अहिड़ी कहिड़ी तव्हांजी क़ौमी सलामती आहे जंहिंखे तव्हांखे ट्विटर खां ख़तरो आहे? हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। पोइ अफ़सोस आहे तव्हांजे क़ौमी सलामती जे रखवालनि ते त हुननि अहिड़ियूं पॉलिसियूं हिन महिल ताईं ठाहे न सघिया आहिनि जेके ट्विटर जेको आहे तव्हांजी क़ौमी सलामती काउंसिल जे लाइ ख़तरो आहे, फेसबुक तव्हांजे लाइ ख़तरो आहे। ऐं इहो अॼु ताईं उहो तव्हांजो 75 साल पुराणो उहो पुल ते सिपाही बीठो आहे बंदूक जले त बाबा हिते फोटो न कढ, इहो दुश्मन मुल्क खे ख़बर न पए। सभु सरकारी अमलदार हुजनि, हुकूमती अहम अॻवान हुजनि, उहो VPN ज़रिए उनजो इस्तेमालु त करनि पिया। रुगो आवाम जे लाइ शायद पाबंदी आहे, करे रोज ट्वीट तो करे, प्राइम मिनिस्टर नथो करे VPN ते। जी त ही शायद रुगो आवाम जे लाइ पाबंदी आहे। बेवकूफ़ ठाहियो या कंहिंखे तव्हां पंहिंजो पाण खे धोखो था ॾियो पिया, त इहे तरीक़ो उहो ई मां चवां थो त जेको अॼु जे दौर जी तक़ाज़ा आहे उन मुताबिक़ तव्हांखे पाण खे उन में ढालणो पवंदो कालब में। ऐं जेका पुराणी इहा सिक्योरिटी करे 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 तव्हां छा सिक्योरिटी आहे, कहिड़ी अहिड़ी शइ आहे जेको पुल जे फोटो कढण सां तव्हांजी सिक्योरिटी? भाई हाणे गूगल मैप आहे, सैटेलाइट मैप आहे, सभु शइ तव्हांजी हिकिड़ी मूवमेंट जी तव्हांजी ख़बर थी पए पई। ऐं हिन महिल ताईं तव्हां चूरन विकिणंदा रहियो, इंडिया दुश्मन आहे, इंडिया ख़राबु आहे। कहिड़े पाड़ेसरी मुल्क सां तव्हांजा तालुकात? न ईरान सां त तव्हां सही हलो, न अफ़गानिस्तान बि कावड़ियल आहे, चाइना बि परेशान लॻो पियो आहे, डिग्रेड करे छॾे पंहिंजा रिलेशनशिप। हेॾो वाहिद अकेलो जेको आहे हिकिड़ो डिपेंडेंट कंट्री जंहिं ते तव्हां सॼी ज़िंदगी जेको आहे चओ त हिमालया खां ऊंचो ऐं समुंड खां गहरो, शहद खां मिठो, उनखे बि तव्हां कावड़ायूं वेठा हो। त इहे कहिड़ियूं तव्हांजियूं स्टेट पॉलिसियूं आहिनि ऐं क़ौमी सलामती जे हवाले सां पॉलिसियूं आहिनि जंहिं ते जेको आहे तव्हां कंहिं बि पाड़ेसरी मुल्क सां सिधा न आहियो, पंहिंजे हाणे आवाम सां जंग कयूं वेठा हो। जेका बि ऑपरेशन थिया आहिनि हिन महिल ताईं तव्हां कंहिंजे ख़िलाफ़ु ऑपरेशन कया आहिनि? माना तव्हां इनखे हिकिड़ो वार बिज़नेस ठाहे वेठा हो अमेरिका वांगुरु, ऐं उहो हिकिड़ो इहो हाणे एक्सपोज थी वियो आहे मामिलो। इहो ईअं न रहंदो, इहे पॉलिसियूं ईअं नथियूं हली सघनि। तव्हां उहो पुल ते जेको आहे हिकिड़ो सिपाही संतरी बीहारे जेको आहे त उहे इहा नेशनल सिक्योरिटी जो इज़ाफ़ी ख़र्चु आहे, फुज़ूल ख़र्ची आहे। तव्हां AI टेक्नोलॉजी आहे उन ते वञो, तव्हां जेको आहे अॼुकल्ह सुपर ह्यूमन जे जेको आहे त रोबोट जी शक्ल में ठाहिनि था उन ते वञो। तव्हां ही कहिड़ी जेका APC ते बि जा सभु ॾिसो पिया का पार्टी इन क़िस्म जूं का रिकमेंडेशंस के मामला खणी अचे या ही APC बि बिना के नतीजे जे ख़तमु थींदे ॾिसो पिया? ऑपरेशन खे वठी थिए पई, अवां ज़िक्र कयो टेक्नोलॉजी जो दौर आहे, हाणे जेके जंगियूं या जेके मामला असांखे नज़र अचनि पिया उहे ज़ाहिर आहे नए दौर जी जेका टेक्नोलॉजी आहे उन मुताबिक़ उहे मामला अॻियां वधनि पिया। मां सम्झां थो त उहा अप्रोच जेके फ़ैसिले डिसाइसिव फोर्सिस आहिनि, डिसाइसिव पर्सनैलिटीज़ आहिनि, उहे इन्हनि शयुनि जो उन्हनि खे इदराक न आहे। हू उन पुराणी हिकिड़ी कोलू जे बेल वांगुरु उन ई सिस्टम में जेको आहे त अञा ताईं जेको आहे फाथा पिया आहिनि सोच में। उनखे जेका ग्राउंड रियलिटीज़ अॼु जूं आहिनि उहे तस्लीम करण लाइ ऐं उन्हनि खे काउंटर करण जे लाइ उहे अॻिते अचनि या तयारु कनि या हिकिड़ी स्ट्रेटजी ठाहिनि। हू अञा ताईं पुराणे जेके 40 साल 50 साल पुराणा नुस्ख़ा हुया उहे आज़माईंदा था अचनि त कूड़ो केस कयो, फलाणे खे अगवा कयो, फलाणे खे ही कयो, फलाणे खे
भई इहो तरीक़ा जेको आहे त हाणे इहे एक्सपोज थी चुका आहिनि, इहे सभिनी खे ख़बर आहे। ऐं जहिड़े तरीक़े सां शबीर शर साहब ॻाल्हि कई त जुडिशरी में तव्हां ॾिठो त जेको आहे अॼु हुनखे बेंच में बि शामिल न कयो आहे। जहांगीर साहब खे फुल कोर्ट जेका ठही आहे ऐं उन्हनि बाबर सतार जे ख़िलाफ़ जेको रेफरेंस बि तयारु थियो आहे वरी, त मक़सदु त इहे क़िस्म जूं जेको आहे त तव्हां माना इहा छो था सोच अॻिते वधायो त हिकिड़े सूबेदार जी ॻाल्हि हाई कोर्ट जो जज नथो मञे, तव्हांखे हुन ते गैरत थी अचे। भई तव्हां कानून जी पासदारी कयो न, उन खां सवाइ त जेको आहे हीउ मुल्क कोन हली सघंदो। त जहिड़े तरीक़े सां जिते जेको जेको मौक़िफ़ जंहिं धुर जो हिते आहे ऐं डायलॉग ऐं APC जेकॾहिं इन ई बुनियाद ते हलंदी, जेके लाटू साॻियनि ई चुगनि ते फिरनि था, त मूंखे नथो लॻे त हिन जो को नतीजो निकिरंदो। ज़रूरु थींदो ज्ञानचंद साहब को नओं नुस्ख़ो पीपल्स पार्टी खणी वञे पई माण्हुनि खे इन APC में, त हिन रियासत जेको आहे त उहा हिकिड़ी बनाना रियासत त ऑलरेडी बणिजी चुकी आहे। हाइब्रिड सिस्टम जेको आहे उनजा इंतज़ाम लॻा टुटण जो जेको आहे उहो ख़तरो पैदा थी वियो आहे। ठीक है, जैसे विदेश के इन ई ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं ज्ञानचंद साहब। उन फहम सां मामलनि खे अॻिते न वधायो वियो त हिन जेके बि APC आहे उहो सभु ढकोस लाइ हिन जो को नतीजो न निकिरंदो। ठीक है एजाज साहब, को नतीजो निकिरंदे एजाज साहब न पिया ॾिसनि। ज्ञानचंद साहब को नओं नुस्ख़ो पीपल्स पार्टी खणी वञे पई, पीपल्स अॼु चेयरमैन साहब इहो ज़िक्र कयो आहे पीपल्स पार्टी जे त असीं पंहिंजो मौक़िफ़ उते रखंदासीं, पर जेका एजाज साहब ज़िक्र कई त अॼु जी जेके अॼु जी रिक्वायरमेंट्स आहिनि, जेका अॼु जे दौर जी जेका डिमांड आहे उनखे साम्हूं रखंदे को अहिड़ो को नओं नुस्ख़ो खणी वेंदो आहे मां उते? ॾिसो, आऊं हिन ॻाल्हि ते अचण खां पहिरियां चवां त जेका असांजा PTI वारा दोस्त था चवनि त जदोजहद, ज्ञानचंद खे ख़बर ई कोन्हे। हिननि MRD जी जदोजहद भाऊ ॾिठी हूंदी न त ॿुधी ज़रूरु हूंदी। ॿियनि कीअं मज़ाहमतूं कबियूं आहिनि उहो हिननि खे ख़बर हुजणु खपे। रुगो सोशल मीडिया ते वेही गारियूं ॾियणु मुंहिंजे ख़्याल में जदोजहद जो नालो कोन्हे। या कोर्टनि मां जलसनि जी तारीख़ वठण, इजाज़त वठण, ऐं वरी जलसो ख़तम थी वञे त मार्च करे वरी कंटेम्प्ट कोर्ट कजे। जमाल साहब चवनि था त अहिड़ियूं नाजाइज़ जेके असां सां थियनि पियूं 2 सालनि खां उहे कंहिंसां न थियूं आहिनि, कहिड़ी पार्टी सां न थियूं आहिनि, कंहिंसां उहो तारीख़ पढ़ण जी हिननि खे ज़रूरत आहे। कीअं कोर्टनि में हूंदा हिननि जेके त कोर्टनि चिकन चरगा देसी घी मटन कढ़ायूं उन्हनि सभिनी जूं इजाज़तूं आहिनि, पोइ बि चवनि था पोइ हड़तालूं कंदासीं। ही थोड़ी असांजे माज़ी जी तारीख़ पढ़ी वठनि त उन्हनि सां छा थियो आहे। हिननि सां वॾियूं रिआयतूं आहिनि। हिननि जी जुडिशरी, हिन वक़्त जी जुडिशरी जेको आहे उहो ओपन कोर्ट्स में असांजे ऑन कैमरा थी ॿुधे ऐं उन्हनि ते कमेंट्स थी करे। उहे कमेंट्स जेके यकीनन गवर्नमेंट त रेस्पॉन्सिबल आहे, गवर्नमेंट जी नालाइकियूं बि आहिनि। उन्हनि ते जॾहिं ओपन कमेंट्स था थियनि तॾहिं कॾहिं लॻंदो कंहिं मरहले ते ईअं लॻंदो आहे जहिड़ो जज को पॉलिटिकल स्टेटमेंट पियो ॾे। तो इहे सभु ख़राबियूं असांजे अंदरि मौजूदु आहिनि। इन ख़राबियुनि खे दूर करण जे लाइ त पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जेके हिन ज़िद ते आहिनि त असीं कंहिंसां न ॻाल्हाईंदासीं। असीं ॻाल्हाईंदासीं त उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं जेके मोचड़ा वेठा आहिनि, जिन खां इनखे शिकायत आहे उन सां ॻाल्हाईंदा। पोइ त तव्हां पहिरें पोइ बूट पॉलिश करणु ॿियो छा खे चइबो आहे, बूट चटणु ॿियो छा खे चवंदो आहे। इहो ई त आहे त तव्हां जेको मोचड़ा हाणे उनखे हथ ॿधी चओ त महिरबानी करे असां सां रिआयत कर। त पॉलिटिकल पार्टीज़ का स्टडी ठाहियो। आसिफ अली ज़रदारी थोरो ज़रूरु थियो आहे, पर अहिड़ो बि सफ़ा कोन थियो आहे जेको इमरान खान जेतिरो बि न सम्झे। इमरान खान मुल्क जी तबाही कई आहे, सियासी सिस्टम जी तबाही कई आहे, असांजे कल्चर्स खे तबाह कयो आहे। सो बहरहाल जेका संदन मर्ज़ी अथनि, अॼु बि कंहिंजे चवण ते ई वेहनि था APC में। इहा ॻाल्हि हिननि खे वाज़ह करणु खपे त APC में कंहिंजे चवण ते वेहनि था। पाकिस्तान जे जॻह न वेहनि था वो दहशतगर्दनि जी सपोर्ट छो था कनि। ठीक, ज्ञान साहब कुछ ऐड कंदा, जमाल साहब को कमेंट ऐड करणु चाहींदा। जमाल साहब छा चवंदो मां जी? नाजिया ॾिसो, ज्ञानचंद साहब मां सम्झंदो आहियां त शायदि काफ़ी समझदार माण्हू आहे, पर अगरि ज्ञानचंद साहब चए थो त असां 3.5 सालनि में, जंहिंमें पौणा 2 साल कोरोना हो, सिर्फ़ु पौणे 2 साल में असां तबाही कई आहे, त पोइ त ही चोथों टेन्यूअर आहे सिंध में पीपल्स पार्टी जो। पोइ त सिंध खे सोचो कि सिंध जो अॼु जेको हाल आहे न, सिंध जो अॼु जेको हाल जेको आहे उहो एजाज साहब पंहिंजी गुफ़्तगू पहिरीं गुफ़्तगू में ॿुधाए चुको आहे। अॼु अगरि असांजा सिंध, असांजो सूबो, असांजा सिंधी जे हाल ते पहुता आहिनि न, त पोइ त वाक़ई तमगा शुजात ऐं तमगा जुरत ॾियणु खपनि पीपल्स पार्टी खे त हुन सिंधी क़ौम खे हिन हाल ताईं त पहुचायो आहे त अॼु न पीअण जो पाणी आहे, न को बिजली आहे, न को गैस आहे, न को रोज़गार आहे।
बस सिर्फ़ चंद भाई मखसूस जान, तव्हां अशराफिया पंहिंजे जेकी टर्न ते पीपल्स ॻाल्हायो, पार्टी जी आहे उहो तव्हां जिए जो थी, इहो ई उहो ई वतीरो ज़िंदा आहे, आहे। तव्हां पंहिंजी हाणे कयो। सिंध में जेको फसल नथी आहे त बारदानो कोन्हे, बारदाना MNS MPS खे मिलनि था, उहो ई जेका वापसि मिलनि था उन जा पैसा बैंक वारा कोन था ॾियनि। ग़रीब हारियुनि जो हाल छा आहे? असांजो एग्रीकल्चर मुल्क आहे, असांजे सिंध जो 70% ज़मीन एग्रीकल्चर आहे। ॻाल्हि कनि था उनजो ज़रूरु जवाबु ॾियो। इहा ॻाल्हि कनि था त जंहिंखां अव्हांखे शिकायतूं आहिनि त असुल मैंडेट असांजो जिथां चोरी थियो आहे उन्हनि सां ई अव्हां ॻाल्हाइण चाहियो था। न त उन से ई त ॻाल्हाइबो। पॉलिटिकल फोर्स बि मां उहोई ॻाल्हि पियो कयां। न न न ॾिसो नाजिया या वरी न न न न हिकिड़ो मिनट मां क्लियर थो कयां। ॾिसो हिन महिल जेका पॉलिटिकल हिन महिल जेको पाकिस्तान में पॉलिटिकल क्राइसिस आहे, तव्हां मूंखे ॿुधायो इहो नॉर्मल क्राइसिस आहे जेको पॉलिटिकल क्राइसिस आहे की असां पॉलिटिकल फोर्सेस सां ॻाल्हायूं? हिकिड़ो नॉर्मल तो न आहे, हिकिड़ो नॉर्मल क्राइसिस आहे। ऐं क्राइसिस जे जेकी रीज़न्स आहिनि, जे वजूहात आया या जेका बि हिन में धनी मालिक वेठा आहिनि, ताक़तवर हल्का वेठा आहिनि। क्रॉस टॉक सां कंहिंखे सम्झ में कोन ईंदो पॉइंट। मां अव्हां वटि अचां थी, जमाल साहब पंहिंजो पॉइंट पूरो कयो। जमाल साहब त मां पोइ ज्ञानचंद साहब मां इहो ई पियो चवां त ॾिसो हिन महिल पाकिस्तान में पॉलिटिकल नॉर्मल हालात न आहिनि जेका माज़ी में पहिरें पॉलिटिकल नॉर्मल हालात हूंदा हुया, पॉलिटिकल फोर्सिस सां माण्हू ॻाल्हाईंदा हुया। हिन महिल जेका हालात आहिनि इन्हनि में इन हालात में पॉलिटिकल फोर्सिस सां ॻाल्हाइण तव्हां मूंखे ॿुधायो की छा सूटेबल आहे? छा उन सां को रिज़ल्ट निकिरंदो? छा उन सां असांजी दादरसी थींदी? छा शहबाज शरीफ इन पोज़ीशन में आहे कि उन मसाइल खे हल कंदव? छा उनजो इतिहादी बिलावल भुट्टो साहब, छा प्रेसिडेंट साहब ज़रदारी साहब, को माण्हू इन पोज़ीशन में न आहे जेको असांजे ग्रीवेंसिस दूर कंदो? सभिनि ॾिसो न जेके जॾहिं पॉलिटिक्स में न न जॾहिं शयूं एक्सपोज थी वेंदियूं आहिनि, जॾहिं शयूं क्लियर थी वेंदियूं आहिनि त पोइ माण्हू खां आसानी थींदी आहे त मूंखे कहिड़े फोरम सां ॻाल्हाइणो आहे, कहिड़ो फोरम जेको आहे मसइले जो हल कढी सघे थो। असां सम्झूं था त जेके गवर्नमेंट्स आहिनि, जेका प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहिनि, इहे फोरम न आहिनि, इहे उहो बाइख़्तियार माण्हू ई न आहिनि जेको हिन पॉलिटिकल मसइले जो हल कढी सघनि। अगरि ही बाइख़्तियार हुजनि हा त ख़ुदा जो कसम असां इन्हनि माण्हुनि सां ॻाल्हायूं हा। ही बाइख़्तियार ई न आहिनि। का हिकिड़ी नंढी मिसाल तव्हां मूंखे ॿुधायो जंहिं शइ में ही बाइख़्तियार हुजनि त पंहिंजे इतिहादियुनि खे त ख़ुशि रखनि। जी ज्ञानचंद साहब, हिन जो इतिहादी बिलावल साहब नाराज़, हिन जो इतिहादी MQM जे मुंहुं फुलियल आहे, त ही केतिरा बाइख़्तियार आहिनि पंहिंजी गवर्नमेंट जे दोस्तनि खे त ख़ुशि रखनि त ओपोज़िशन जी पोइ बारी ईंदी। ठीक ज्ञानचंद साहब कोई कमेंट वाली ॾिसो आउं चवां थो त ही कंहिंसां था ॻाल्हाइण चाहिनि, नालो त वठनि न। प्राइम मिनिस्टर सां नथा ॻाल्हाइण चाहिनि, शहबाज शरीफ खे छॾियो, प्रेसिडेंट सां नथा ॻाल्हाइण चाहिनि, पॉलिटिकल पार्टीज़ हुनजे लीडर्स सां नथा ॻाल्हाइण चाहिनि। ही नालो त वठनि कंहिंसां था ॻाल्हाइण चाहिनि, पोइ ख़बर पए थी पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि या बेनिफिशरीज़ आहिनि। हिते जे जेकॾहिं एजेंसियुनि जे रोल खे चओ था त असांखे शक थींदो आहे, माण्हू तबसरा बि कनि था त इंटरनेशनल एजेंसियूं बि असांजे पॉलिटिक्स में इन्वॉल्व आहिनि ऐं लोकल एजेंसियूं बि इन्वॉल्व आहिनि। उन्हनि में ही कहिड़ियुनि धुरियुनि जे तरफ़ां मुल्क जे डिस्टेबलाइज़ेशन कनि पिया। सो जेका APC थियण वञे थी, पाण उन पॉइंट ते अचूं था, APC थियण वञे थी, उहा इन लाइ थियण वञे थी त मुल्क खे जेके दहशतगर्दी जो चैलेंज आहे उनमें सभई गॾिजी वियो ऐं उनमें PTI खे बि आउं सम्झां थो फ़राग़ दिली सां इहा ॻाल्हि करणु खपे, हुनजो मौक़िफ़ ॻाल्हियुनि करण जो। तव्हां 15 साल इक़्तिदार में वेही उन्हनि खे फंडिंग बि कई आहे, ॻाल्हियूं बि कयूं आहिनि, पर तबाही त उते जी उती आहे। जेकॾहिं ॻाल्हियुनि सां मसइला हल नथा थियनि पोइ विढ़णो पवंदो आहे। सो आउं सम्झां थो त APC असां वटि फार्मूला इहा आहिनि त वियो टेबल ते वियो, डिस्कशन कयो, जेसि ताईं कंहिं हल ते न पुॼो तेसि ताईं एग्री न करियो, तेसि ताईं डिस्कशन्स खे जारी रखो। पर जे हिननि खे सम्झ में इहो थो अचे त असीं उन्हनि सां ई ॻाल्हाईंदासीं जंहिंजे आर्मी इस्टेब्लिशमेंट जे मुख़्तलिफ़ शयुनि ते तव्हां हमला कया, असीं वरी बि उन्हनि खां माफ़ी तलाफ़ी करे चवंदासीं असांखे इक़्तिदार ॾियो। उन्हनि सां सिधो ॻाल्हि छो नथा कयो त असीं आर्मी चीफ सां ॻाल्हाइण था चाहियूं। हुन अॻे असांखे इक़्तिदार में हिकिड़े आर्मी चीफ विहारियो, हिकिड़े जज सां असां ठाह करे अपोज़िशन सां विक्टिमाइज़ चाहियूं था त असांखे गुॾो करे विहारियो वञे। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में थी अचे, गुॾो करे असांखे विहारियो वञे। जमाल साहब, न न असांजी कॾहिं एॾी ख़्वाहिश न रही आहे। असां पाकिस्तान जी हिकिड़ी पॉलिटिकल फोर्स आहियूं। 8 फरवरी तव्हां सभु ज़ी शऊर माण्हू, असांजा तजिया निगार, असांजो शबीर साहब बजाज साहब वेठा आहिनि, उन सभिनि 8 फरवरी ते पाकिस्तान जे इलेक्शन जो हाल ॾिसी छॾियो आहे त क़ौम जो रुझान कहिड़े पासे आहे। हीअ त रही पॉलिटिकल ॻाल्हि, ऐं मुंहिंजो बात ज़ाहिर आहे मुंहिंजो मुख़ालिफ़ जमात जो आहे त यकीनन हुनजो फ़र्ज़ु आहे त उहो मूंखे मुंहिंजी जमात सां मुखालफ़त रखे ऐं मुंहिंजी ॻाल्हियुनि सां इख़्तिलाफ़ रखे। पर जेकी बुनियादी शयूं आहिनि, असां सभिनी जी ख़्वाहिश इहा आहे त असां हिकिड़ो मज़बूत ऐं मुस्तहकम पाकिस्तान ॾिसणु चाहियूं था। हुन पाकिस्तान में जंहिंजी मैशत मज़बूत हुजे, जंहिंजा हालात सुठा हुजनि, जंहिंमें महांगाई न हुजे, जंहिंमें हर माण्हू खे हुनजा राइट्स मिलनि, बिजली पाणी गैस बुनियादी हक़ हर ग़रीब माण्हू अमीर माण्हू सभिनि खे मिले।
असां अहिड़ो पाकिस्तान ॾिसणु चाहियूं था। अहिड़ो असां पाकिस्तान चाहियूं था ॾिसणु चाहिनि था, पर इहो थींदो कीअं आहे, केरु कंदो, ऐं जंहिंजी ज़िम्मेवारी आहे उहे उन्हनि जूं प्रायोरिटीज़ छा आहिनि, उन ते ई समूरी ॻाल्हि ॿोल हली आहे। शबीर साहब, तव्हांजो फाइनल कॉमेंट। शबीर साहब, मुंहिंजो आवाज़ न ताईं पहुतो? एजाज़ साहब, तव्हांजो फाइनल कॉमेंट हिन ते। शबीर साहब सां राब्तो मुनक़तिअ थी वियो आहे जी। ॾिसो, अफ़सोसनाक सूरत हाल आहे ऐं मां सम्झां थो त असल ॻाल्हि इहो सुवालु जेको ज्ञानचंद साहब उथारियो APC जे हवाले सां त मुल्क में दहशतगर्दी आहे ऐं दहशतगर्दीअ जे ख़ात्मे जे लाइ सभु धुरनि खे मुतहद थियणु घुरिजे, इन ॻाल्हि ते को एतिराज़ आहे ई कोन। ॻाल्हि इहा आहे त जेसिताईं तव्हां इन जो गुण बुनियाद जो न सोचींदव, उनजी ज़िम्मेवारी तव्हां आयद न कंदव कंहिं ते बि धुर ते, तेसिताईं इहे न थींदियूं। इहो शाख़सानो दहशतगर्दीअ जो आहे छा, इहो कंहिं ठाहियो, इहे सभु ऑफशूट उहे न आहिनि जेके तव्हां जिहाद जे नाले ते ठाहियूं हुयूं। त उहे जिहादी जेके तव्हां ठाहिया ही उन जो ई नतीजो आहे पॉलिसियुनि जो अॼु असांजो मुल्क जेको आहे उहो दहशतगर्दीअ जे अज़ाब भोॻे रहियो आहे। त चवण जो मक़सदु न उहे जेके धुरियूं आहिनि या जन ठाहियो हो उहे मरी विया आहिनि, जीअरा आहिनि, उन्हनि माण्हुनि ते घटि में घटि ज़िम्मेवारी त तव्हां आयद कयो ऐं पोइ मामले खे तव्हां अॻिते वधायो, पोइ अॻियां वधायो। एजाज़ साहब, प्रोग्राम जो वक़्तु पूरो पियो थिए, मुंहिंजी वरी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। जमाल सिद्दीकी साहब, ज्ञानचंद साहब, नाज़रीन शबीर शेख साहब असां प्रोग्राम में गॾु हुआ। अॼु गुफ़्तगू मां ॿुधी, पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ूअ महिमाननि सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।